केर ना आहे मरंदो मिठी, इहो हिकु हसीन कूड़ आहे जंहिंजे पाताल में दोलाब जा याकूत तक़दीरुनि जे रेखाउनि ते डांवर जीअं डंबिजी वेंदा आहिनि, जिन जो गीतो इंसान जूं अखियूं आख़िर में भोगींदियूं आहिनि। हा पिया, इहो जुमिलो इश्क जे फिलाप ड्रामे जे इन्हीअ एपिसोड में वरजाइबो आहे जंहिंमें बेमौसमा मकर जा मींहं वसंदा आहिनि, जंहिंजो प्रोड्यूसर कट नाले सां का बि रड़ कोन थो करे। बसि उन खां पोइ आशिकियूं पिंजरनि में वाड़जी वेंदियूं आहिनि। ख्वाबनि जो दी एंड अचण वारो हूंदो आहे, फिज़ाऊं गिरबोती हूंदे बि पंहिंजा वर तलाशे रहियूं हूंदियूं आहिनि। बाग़बान जा ताज़ा ॼावल ॿार हेठि नॉर्मल थी वेंदा आहिनि, शरारतुनि खे उठ जेॾा सिंग लॻी वेंदा आहिनि। हा मगर हिरासा कयल दिलनि जा क़ैद खाना माज़ीअ जे मोहबतुनि सां ख़ुदि खे रिझाए रोअण का ज़रूर थींदा आहिनि। पर तव्हां पोइ इन अखियूं नज़ाकतुनि ते नज़म लिखणु छॾे ॾींदियूं आहिनि। छा इहो हादसो मौत जो कंहिं जनम न आहे? पर इहे उफ़क़ जे ॾींहुं लुच रखंदड़ अप्सरा तुंहिंजे अखियुनि जी बूंदा बांदी इन माम जी शायदि ॾींदे नथी लवाए त हालतुनि खां हार खातल आत्माऊं कंहिं अड़ांगे बंध जो पैरोकार थी सघनि थियूं, जिन वटि बहितर विञाइण लाइ कुझु बि न आहे।